नवाज़ न्यूज़ में भली कार आऊं संझा सही है यहाँ बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद शाह शहर के सेक्रेटरी के वैक्सीनेशन जा जायज़ मुतालबात तुर्त हल करण की हिदायत कर छॾी। हिन चवण आहे त हिन वक़्त ख़ासि वैक्सीन मुहिम हली रही है। वैक्सीनेटरनि जो एहतजाज ऐं गैर ज़रूरी मुतालबात ठीक नाहिनि। कोऑपरेटिव मार्केट में लगल बाहि जे नुक़सान जो खातो लगायो पियो वञे। हुकूमत खां जेको थी सघंदो ज़रूर मदद कंदी। वॾे वज़ीर जूं NGV स्कूल कराची में उरड़ी ऐं रोबीला खां बचाव वारी वैक्सीन मुहिम जी इब्तिदा खां पोइ मीडिया सां ॻाल्हाई। कराची के इलाइक़े सदर में अब्दुल्ला हारून रोड ते वाक़े कोऑपरेटिव मार्केट में बाहि लॻण सबब 35 खां वधीक दुकान ऐं गोदाम सड़ी विया। समूरे शहर जी फायर ब्रिगेड, फायर टेंडर ऐं पाक नेवी जी टीमुनि केतिरनि ई कलाकनि बाद बाहि ते ज़ाब्तो आंदो। कूलिंग जो अमल जारी। फायर ब्रिगेड इख़्तियारनि मूजिब कूलिंग जो अमल में वधीक कुछ कलाक लॻी सघनि था। अब्दुल्ला हारून रोड के ट्रैफिक लाइ बंदि कयो वियो। पाकिस्तान में कोरोना वधीक 6 माण्हुनि खां हयाती थी वरितियूं। 240 नवां केस ज़ाहिर। 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 0.73 रही। NCOC मूजिब फौतियुनि जो अंग 28,612 थी वियो। मजमूई केसिस जो अंग 12,79,866 थी वियो। फॉल केसिस जो अंग 22,791 आहे। IPP अॻवान शर्जील मेमन पारां ECL मां आरज़ी तौर नालो कढण बाबति सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त। अदालत शर्जील मेमन खे नुमाइश में शिरकत लाइ दुबई वञण जी इजाज़त ॾेई छॾी।